द sindhuworld.com की पेशकश। अॼु जा सिंधी अखर आहिनि कमीनो, कमज़ात, पायो या पीड़, बेबुनियाद या वाहियात, ॿुहिरो या हेठो तबक, वॾी चोट करणु, फटकाइण या जोर सां हणणु, लॼारो, मुंझाझड़ो या शर्मीलो। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर। ठेकेदार अहिड़ो कमीणो मिलियो जो हुन जॻह जो पायो मज़बूत करण ते माॻे ध्यानु न ॾिनो। सोशल मीडिया जी बेबुनियाद वाहियात ॻाल्हियूं ई अफ़वाह जो रूप अख़्तियार कनि थियूं। राजा पंहिंजे महल में खज़ानो रखण लाइ ॻुझो मतिलबु लिकियल हेठियों तबक पिणु ठाराहींदो आहे, जंहिंखे हेठियों तबक मतिलबु बेसमेंट। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। सुरेश हथु घुमाए राम खे जोर सां थप हंई। लॼारो माण्हू वक़्त ते बुखियो रहिजी वेंदो आहे। सिंधियत सुहिणी रहे।